नाज़रीन, मीरोखान लॻ रतो देरो महमूदाबाद लिंक रोड ज़ुबो हाल थी वियो आहे। 20 सालनि खां रोड जी मरम्मत न थियण करे रहवासी परेशानी जो शिकार आहिनि। पेश आहे मुजाहिद सुमरो जी ही रिपोर्ट। महमूदाबाद रतोदरो लिंक रोड ते ही रोड जो है काफ़ी अरसे खां जी मरम्मत न थियण जे करे हिते जो हादसा रोज़ जो महमूल बणियल आहिनि ऐं हिते जो फुरूं ऐं चोरूं ऐं अगवाऊं जो सो रोज़ानो जो महमूल आहिनि। उन सिलसिले में अचो हिते जे ॻोठाणनि ऐं रवासियुनि खां ॻाल्हि ॿोल करी त हुनजो छा चवणु आहे। सॼो ख़तमु लॻो पियो आहे। सवारी वारा जेको एमरजेंसी थिए थो परेशान आहिनि। का शइ बि हिन रोड जी हालत न आहे। कंहिं महिल अधु राति मधराति घटि में घटि 10 चकर हिते एक्सीडेंट थिया, हादसा थी विया। माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। हिन रोड जो बिल्कुलु ख़तरनाक रोड आहे। पुल आहे, अॻिते पुल आहे, हिकिड़ो अॻिते पुल आहे। बिल्कुलु सही न आहे। को सहूलियत न आहे। हे वञी लॻे थो रोड मीरोखान ऐं असांखे चवां रते दरे सां यको ईंदे न सॼो रोड भॻल आहे। पुलूं बि भॻल आहिनि। का सहूलियत न आहे। घणे अरसे खां वठी असां ॾिसूं था। असां बि न डायूं जो रोड इहो नथो ठहे। हाणे तो असांजी उमिरि केतिरी थी वई, यको रोड इहो थोरो ठहे थो। 10-12 साल थी विया आहिनि हिनखे, यको नथो ठहे साईं। कैमरामैन बिलावल अबड़ो सागर, मुजाहिद सुमरो, मेरा टीवी न्यूज़, मीरोखान।